अली बहर कींजर किनारे का प्यारो दोस्त बेहतरीन कलमकार सदाम हुसैन सुमरो कलम खणे थो। आज जॾहिं डायरी में पियल तुंहिंजो ख़त ॾिठुमि तॾहिं ईअं पियो लॻो ॼण पाण ॿई हिक ॿिए जे रूबरू वेठा आहियूं ऐं हिक ॿिए सां हम कलाम थींदा हुजूं। पर हा सॼण जॾहिं ख़त ते लिखियल तारीख़ ते नज़र पई त अखियूं अश्कबार थी वयूं ऐं लुड़क तुंहिंजे चुमिन जे घसनि तां कतारूं करण लॻा ऐं आऊं बंदि कमरे में ओछगारो ॾेई रोअण लॻुसि। ईअं पियो लॻो ॼण त मूंखां मुंहिंजो को वेझो अज़ीज़ उन महिल विछड़ियो हुजे। हा पहिरीं इहो ख़त जून 2021 जो हो ऐं काश इहो वक़्तु वापसि अचे अहिड़ा ख़्याल ईंदा आहिनि। पर हा सच इहो मुमकिन ई न आहे। पंहिंजी त क़िस्मत में सवाइ ख़्यालनि जे ॿियो रहियो बि छा आहे सवाइ तुंहिंजे यादुनि जे जेके हर वक़्तु मुंहिंजे विकिरल वजूद खे ॾंभ ॾींदियूं आहिनि। हा सॼण तोसां गॾु गुज़ारियल उहे लम्हा अॼु बि यादि अथमि ऐं उहे कुर्ब कचरियूं उहे रूह रिहाणियूं ऐं उहे प्यार जेके तोखां मिलिया भला कीअं थो विसारे सघां। उहे ख़ूबसूरत पल जेके तोसां गॾु गुज़रिया हुआ सवाइ तो सॼण हाण हयाती बार थो भायां सवाइ पंहिंजे महबूब जे माण्हू यतीम हूंदो आहे पोइ भले उहो काइनात जे भाकुरनि में हुजे। रात सारी करे इंतज़ारी मुंहुं गुज़ारी रात सारी करे इंतज़ारी मुंहुं गुज़ारी सॼण तो छो देरा लाती वयूं मुदूं मटिजी सियारे रुत जा हसीन पल अकेले सवा तो नथा कटजनि जनवरी जो मास रातियूं जीअ खे झीर पियूं ॾियनि ऐं साह खे तुंहिंजी उकीर आहे जल्द वञ मिली तूं। हा जल्द वञ मिली तूं पंहिंजे सदाम सां अलाए छा आहे हयाती रात सारी करे इंतज़ारी मुंहुं गुज़ारी हा रात सारी करे इंतज़ारी मुंहुं गुज़ारी हा मुंहुं गुज़ारी।